तव्हांजी हिफ़ाज़त लाइ ज़रूरी आहे। पहिरियों नंबर, माउ पीउ खां का बि ॻाल्हि न लिकायो। अकेला घर खां ॿाहिरि न वञो। हर हाल में राति थियण खां अॻु में घर पहुची वञो। स्कूल खां ॿाहिरि न अकेलो बीहो। कंहिं सुञाण खां का सुखड़ी शइ या रांदीको न वठो। कंहिं अहिड़ी जाइ ते न वञो जिते केरु अचे वञे नथो। जेकॾहिं माउ पीउ भेण भाउ ऐं तव्हांजे वॾनि खां सवाइ केरु तव्हां सां बिना सबब लाड कोट करे था, माउ पीउ खे ॿुधायो। पंहिंजे घर जो 10 फ़ोन नंबर लाज़मी यादि रखो। जेकॾहिं घर या स्कूल जे वेझो कोई माण्हू नज़र अचे त माउ पीउ खे या स्कूल जे उस्तादनि खे ॿुधायो। माउ पीउ जे गैर मौजूदगीअ में इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन न हलायो। पंहिंजे दोस्तनि साहेड़ियुनि बाबति माउ पीउ खे ज़रूरु ॿुधायो। प्यारा ॿारो, घर खां ॿाहिरि जेकॾहिं केरु तव्हांखे ड्रेजारे पकिड़े या गॾु हलण लाइ चवे त बीहो न, भॼो ऐं रड़ियूं करियो। बेबूस बुनियाद सुभाणे न अॼु। ख़तरे जी सूरत में 112-124-7 ते फ़ौरन इतला ॾियो। सिंध चार्टर्ड प्रोविजन अथॉरिटी सिंध।